नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कुंभ में खबर ॾींदा हलूं त कुंभ जे ॻोठ बखो लाशारी में सोमरा ऐं भट्टी बिरादरी जो ज़मीनी तकरार तां शिदत इख्तियार करे वियो, जॾहिं त मुसलसल 3 ॾींहंनि खां राति जे टाइम वफ़क़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत-हाल बरक़रार आहे। अॼु मिलियल ॼाण मूजिबि सरफराज़ अहमद भट्टी अब्बासिन पारां पुलिस प्रेशर वधाइण ऐं ज़री ज़मीन ते वेठल सोमरा बिरादरी जे माण्हुनि खे उथारण लाइ कोड ॾिजी कुंभ पुलिस जो 8 खां 10 गाॾियूं मोकिलियूं वियूं। पुलिस मोबाइलनि खे ॾिसंदे ई ॻोठाणा शाहनवाज़ वाह मां निकिरंदे जलाणी शाख ते पहुची विया आहिनि ऐं जिते सरफराज़ भट्टी अब्बासिन ख़िलाफ़ सोमरा बिरादरी जंहिं में लियाकत सोमरो, याकूब अली सोमरो, मोहम्मद रमज़ान सोमरो समेत सोनिया मल्लाह बिरादरी जे माण्हुनि पुलिस साम्हूं छिती नारेबाज़ी कंदे सरफराज़ भट्टी ऐं अब्बासी बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो, जॾहिं त मीडिया टीम पिणु पहुतल हुई जंहिं मौजूदा ॻोठाणे खे कवरेज पिणु ॾिनी। ॻोठाणे एहतजाज दौरान चयो त सोमरा मिसकीननि ज़मीन जा खाता बि हिननि वटि ॾाढ ज़रिए कंहिंखे पाड़े सां खस करण कोन ॾींदासीं। हिननि मूजिबि गुज़र रात सरफराज़ भट्टी हथियार घुराया फायरिंग पिणु कई है, जॾहिं त अॼु पुलिस प्रेशर वधण ख़ातिर सोमरा बिरादरी हरासा कयो पियो वञे। यादि रहे त मरूम फ़क़ीर मस्त अली सोमरो खे हक़ घुरण ते पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। इन दौरान सदमे में संदसि हाफ़िज़ क़ुरान न्याणी फ़ौत थी वई है, जेको एहतजाज पिणु रिकॉर्ड थियल आहे, जॾहिं त सोमरा बिरादरी जे माण्हुनि जो मौक़ो ॿुधण खां सवाइ पुलिस वापसि रवानो थी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।